मदनी क़ाइदो सबक नंबर 6। इन सबक के हिजे ऐं रवा ॿिन्ही तरीक़नि सां पढ़ियो वेंदो। इन सबक में तनवीन दो ज़बर दो ज़ेर दो पेश के तनवीन चयो वेंदो आहे। हरकात हरकात ज़बर ज़ेर पेश के हरकात चयो वेंदो आहे ऐं हुरूफ़ मुस्तालिया जो ख़ासि ख़्याल रखियो वेंदो। हुरूफ़ मुस्तालिया 7 आहिनि। ही हुरूफ़ हर हाल में मोटा यानी भरे करे अदा कया वेंदा। कुरान पाक में जिते भी ही हुरूफ़ ईंदा असां इन्हनि खे थुल्हो करे मोटो करे पढ़ंदासीं। अचो सबक जी दोहराई शुरू कयूं। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तेरा मुफ़रिद हरफ पढ़ंदासीं, बाद में हरकत ॾींदासीं। जीअं बि हरफ खे असां हरकत ॾींदासीं पोइ मुतहरिक हरफ असां मिलाईंदा वेंदासीं। ईअं नाहे त 3 या 4 हरफ लाॻीता उन्हनि खे हरकत वग़ैरह ॾेई करे बाद में पढ़ियो वञे। त आसान तरीक़ो इहो आहे त जंहिं बि हरफ खे हरकत ॾिनी वञे उहो पोइ मुतहरिक हरफ सां मिलाईंदो वञिजे त आसानीअ सां ईअं पढ़ियो वेंदो। नून ज़बर न, ज़ा ज़बर ज़, नज़ लाम ज़बर ल, नज़ल। ही हरफ ख़ा हुरूफ़ मुस्तालिया जो आहे। हिन खे असां मोटो पढ़ंदासीं। ख़ा ज़बर ख़ा, लाम ज़बर ल, ख़ल, क़ाफ़ ज़बर क़, ख़लक़। ही बि हरफ स्वाद हुरूफ़ मुस्तालिया जो आहे। हिन खे मोटो करे पढ़ंदासीं। स्वाद ज़बर स्व, दाल ज़बर द, स्वाद, क़ाफ ज़बर क़, स्वादक़। रा जे मथां ज़बर या पेश हूंदो रा खे पुर पढ़ियो वेंदो। राज पढ़ण जो इहो क़ाइदो आहे। रा पेश रु, सीन पेश सु, रुसु, लाम पेश लु, रुसूलु। वरी स्वाद हुरूफ़ मुस्तालिया जो मोटो पढ़ियो वेंदो। स्वाद पेश सु, हा पेश हु, सुहु, फा पेश फु, सुहुफु। सा खे नरमीअ सां पढ़ियो वेंदो। सा पेश सु, लाम पेश लु, सुलु, सा पेश सु, सुलुसु। सा खे अदा करण वक़्तु सीटीअ जो आवाज़ हरगिज़ न अचे। सुलुसु। हा ज़बर ह, मीम
ज़ेर मी हामी दाल ज़बर द हमीदा हमीदा खा ज़बर ख ता ज़ेर ती खाती फा ज़बर फ खातीफा मीम ज़बर म लाम ज़ेर ली मली काफ ज़ेर की मालिकी दाल ज़बर द रा ज़बर रा रा जे मथां ज़बर हूंदे रा खे पुर पढ़ियो वेंदो रा ज़बर रा दावा दावा जीम ज़बर ज दरज दरज ता दो ज़बर तन दरजतन ज़बरू छाइन तनवीन छाइन तनवीन क़ाफ ज़ेर क़ी रा ज़बर रा क़िरा दाल ज़बर द क़िरा द ता दो ज़बर तन क़िरादतन क़ाफ ज़बर क़ ता ज़बर त क़त क़त रा ज़बर रा क़तरा ता दो पेश तुन अतावतुन अल्हम्दुलिल्लाह असां चही तख़्ती जी मश्क कईसीं सॼी तख़्ती इन ई अंदाज़ सां पढ़ी वेंदी सल्लू अलल हबीब